मेरे सामने जब भी कोई मुश्किल मकाम आता है, आशिक चवे तो चवे असां गुनाहगार आहियूं। आशिक चवे तो तमाम भी थी सके को रसूलुल्लाह जो आशिक मौजूद हुजे, उन जे सदके मता असां ते मेहरबानी थी वने। आशिक चवे तो जब भी मेरे सामने कोई मुश्किल मकाम आता है, लब पे मेरे मोहम्मद का नाम आता है। मुश्किल वक्त में न जदा तक तकलीफ पहुंचंदी आ, हमेशा उहो ही याद हुंदो आ, उनके याद कंदा आहियूं जैसा मोहब्बत हुंदी आ। पर उहा आशिका चवे थी मुझे दुनिया में यो विर्द ऐं वज़ीफो हुयो। मुखे गाल याद आई साईं जे वाक़े तां तो बनी इसराइल जो शख्स सिर्फ एक अमल कंदो हो, हुजूर जो नालो चुमंदो हो। यह चुमण जी अदा अल्लाह के एडी पसंद आई जो रब्बे कायनात जिंदगी के तमाम गुनाहन के माफ करे छजो। तो एक कोड़ी चवे थी मुझो हुजूर सा इश्क हो, एड़ो तो मुझो हुजूर सा इश्क हो। दुनिया में मुखे क्या भी मुश्किलात पहुंचंदी हुई और अखियों पूरे या मोहम्मद या मोहम्मद या मोहम्मद जो सदाएं हैं तो मुझे वह मुश्किल हल थी वेंदी हुई। उन पोड़ी जो विसाल थियो कुछ अरसे का पोके आहले नजर उनके ख्वाब में पूछा कई तो दे खबर कबर जी शक्ति तो ॾाढी है, सवालन जा जवाब आहिनि, तो सा केड़ो मामलो थियो? जयाई मूसा केड़ो मामलो थींदो? अरे मोजी तो दुनिया में आदत हुई जॾहिं भी कोई मुश्किल वक्त ईंदो हो तो उन मुश्किल वक्त में आऊं या मोहम्मद जो नारो हणंदी हुयसि। जॾहिं फरिश्तनि मूंखां कबर में सवाल पुछो तो उन्हनि जॾहिं इहो मूं मुश्किल समझो, मूं पंहिंजे अखियुनि खे बंदि करे जोर सां या मोहम्मद जी सदा है। हुजूर जो चेहरो मुझे सामने अची वियो, फरिश्ता हलिया विया मुंहिंजी मुश्किल आसान। सब का मुश्किल वक्त दुनिया गुजरी वेंदी, ही जिंदगी गुजरी वेंदी, लेकिन सब का वक्त जो दुखे में दुखी मंजिल आ उहा कबर जी। लेकिन इश्क में यह कबर जी मंजिल भी आशिक जे लाइ बिल्कुल आसान थी वेंदी। तो अहले इल्म चवे तो कबर में टे सवाल पूछा वेंदा, मन रब्बो का, तुझो रब केड़ा, मा दीनो का, तुझो दीन केड़ो आ। टियों सवाल उनका पूछो वेंदो, मा तक़ूलु बिहक़्क़ि हाज़िहिर रजुल, हुजूर जो चेहरो ॾेखारे पुछा कई वेंदी तो इन जे बारे में तुझो छा ख्याल आ, इनके सुञाणी थो या न। बिन सवालन जा सही जवाब ॾिनई, जेकॾहिं आखिरी सवाल जो जवाब सही न ॾिनई तो मंजिल दुखी थी वेंदी। पर आशिक चवे तो दुनिया में रही करे हुजूर सा एड़ो तो इश्क करियो, हुजूर सा एड़ो तो पंहिंजो ताल्लुक मजबूत करियो। जॾहिं फरिश्ता कबर में तव्हां खां टियों सवाल पुछनि, मा तक़ूलु बिहक़्क़ि हाज़िहिर रजुल, हिन शख्स जे बारे में तव्हांजो छा चवणा? चओ तो आशिक तो तव्हां जवाब न ॾियो, तव्हां खां अॻु में रसूलुल्लाह चवे ही तो मुंहिंजो उम्मती आहे, इन खां छा था। हुजूर जंहिंखे सुञाणे विया उन जे दुनिया जूं तमाम मंजिलूं आसान थी वेंदियूं। अल्लाह ताला असां खे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पक्की ऐं सच्ची मोहब्बत अता फरमाए। इंशाअल्लाह ताला आख़िर में